लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़िही व नूर अर्शिही सय्यदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द रआहु नज़लतन उख़रा इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा इज़ यग़शा सिदरत मा यग़शा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सबे मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि इत्रतिहि व आलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। सब चो आमीन। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूबन करीमन जी मोहब्बत में जियारे नई मोहब्बत में शलमौत नसीब फरमाए। अल्लाह करीम का दुआ है त जनी नूरानी महफिल सजाइया, खर्च कयोआ, जानी माली ताउन कयोआ। अल्लाह उनके दीन ई दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत ई माल में इजाफो फरमाए। असी जेकी अल्लाह जो कुरान मुस्तफा जो शान बुधण जे ला जमा थियासी, अल्लाह असा सभिनी जे दिल जे मुरादुन के पूरो फरमाए। प्यारा दोस्तों, जेका मुबारक आयतूं हिन फकीर कुरान मजीद में जहां सूरत नजम जो तिलावत कयूं, उनन में अल्लाह पंहिंजे महबूब मुस्तफा करीम जो शान ऐं मर्तबो बयान फरमायो आहे। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जे अजीम मौजज़े जो जिक्र फरमायो आहे। चओ सुभान अल्लाह। जेके ज़बान में बात में ज़बान रखण दा से चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला इंसान जी हिदायत जे ला, मानुन के सही वाट ते हलाइण जे ला कमो बेश 1.25 लाख नबी उमाणिया। सुभान अल्लाह। 1.25 लाख अंबिया, सब नबी शान वारा, सुभान अल्लाह, सब नबी इज्जत वारा, सब नबी अल्लाह जी मखलूक में सब का बड़े मकाम वारा। सुभान अल्लाह। पर तन सबनी नबियन में सब का वधीक इज्जतुन ऐं रिफअतुन वारो नबी तुंहिंजो मुंहिंजो महबूब मुस्तफा करीम आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह नबियन के इन जे ला ज़मीन ते उमाणियो त जियां नबी माण्हुनि के सही वाट ते हलाए, सीधे रस्ते ते हलाए, उन्हनि के सिराते मुस्तकीम ते हलाए, बेरहरवी मां कढी, गुनाहन जी बीमारियों मां कढी, बदकिरदारियों का बचाए, माण्हुनि के अल्लाह जी तौहीद जी वाट ॾेखारे। सुभान अल्लाह। नबीअ जे अचण जो मक़सद अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह जे नबीअनि जे अचण जो मक़सद माण्हुनि के हिदायत वारो बनाइण आहे। इंसाननि के
बदकिरदारी ऐं शैतानी रस्ते तां कढी उन्हनि खे अल्लाह ॾे, अल्लाह जी मोहब्बत ॾे, अल्लाह जी मारिफत ताईं पहुचाइण आहे। सुभान अल्लाह। नबीअनि पंहिंजो पैगाम खुश उसलोबी सां पहुचायो। नबीअनि माण्हुनि खे सही वाट ॾेखारण जे लाइ कोशिशूं कयूं, मेहनतूं कयूं, जद्दोजहद कई। हिकिड़ा माण्हू नबीअनि जो पैगाम ॿुधी मञण वारा ॿुधनि चवनि था आमन्ना सदक़ना, असां ॿुधोसीं, असां तस्दीक कईसीं। हिकिड़ा वरी दलील घुरण वारा, भला तूं नबी आहीं त कहिड़ो दलील आहे? उन्हनि खे दलील ॾियण जे लाइ अल्लाह नबीअनि खे मौजज़नि जी ताक़त अता फरमाई आहे। सुभान अल्लाह। सुजाग वेठा आहियो या निंड पइजी विया आहियो? सुभान अल्लाह। बराबर तव्हां खे बि इंतज़ार करणो पियो आहे। पर मां भयो जेॾे मेहड़ खां परियां जलसो हुयो वारे जे पासे में, वारे खां वठी हिन डोकरी ताईं मूंखे 3.5 कलाक पंध में लॻाया। सुभान अल्लाह। माशाअल्लाह माण्हू हिन इलाइक़े जा अहिड़ा सुधरियल आहिनि जो 5 कलाक गाॾी जो हारून दॿाए बीही त लौणो फेराए ॾिसंदा कोन त पोयां गाॾी वेंदी अचे। सुभान अल्लाह। सम्झो था? कराची मां असां हैदराबाद पहुचूं एतिरी देर नथी लॻे जेतिरी नसीराबाद क्रॉस कंदे मूंखे वक़्तु लॻो। वरी गाॾी हारून ॾे न, ईअं चवंदा छा थो चवीं? अड़े ख़ुदा जा पाना रोड छॾ त मां गाॾी थो पायां। बराबर तव्हांखे देर थी आहे, पर इंतज़ार करण वारे खे बि, क़ुरान ॿुधण जे लाइ इंतज़ार करण वारे खे बि अल्लाह अजर अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। सो जेतिरी देर हाणे वेठा आहियो त सुभान अल्लाह चई दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अर्ज पे कयो मैं त अल्लाह नबीअनि खे जो उमाणियो त माण्हू उन्हनि ॾे मुतवज्जे थिया। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुया जन अल्लाह जे नबीअनि खे ॾिठो, ॿुधनि ऐं उन्हनि जे मथां ईमान आणनि। सुभान अल्लाह। हिकिड़नि वरी दलील घुरी ईमान आंदो, ऐं हिकिड़ा वरी दलील मौजज़ो ॾिसण खां बाद में बि कोन पिया मञनि। जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, साईं करीम फरमायो अबू बकर मां अल्लाह जो नबी आहियां। जी या रसूल अल्लाह तो सच चयो मां ईमान आणियां थो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। बिना दलील घुरण जे, बिना पुछण जे, बिना चवण जे, बिना देर जे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदा। सुभान अल्लाह। उन जी जाइ वरी अबू जहल हुयो, 1000 मौजज़ा अखियुनि सां ॾिठई। सुभान अल्लाह। नबी जा 1000 मौजज़ा अखियुनि सां ॾिठई, ईमान न आंदई, कलमो न पढ़ी। ये साईं करीमन वटि मुठ पत्थरनि जी भरे आयो, ॿुधा त मुंहिंजे हथ में छा आहे? चई त जे मुंझायां तूं नबी खे, ॿुधा मुंहिंजे हथ में छा आहे जे अल्लाह जो नबी आहीं? साईं करीमन फरमायो मां ॿुधायां आहियां या पत्थर इहा जेका मुठ में अंदर शइ अथई उहा तोखे ॿुधाए। सुभान अल्लाह। इहा त वॾी ॻाल्हि थी वई। हाणे त नबी वधीक मुंझी पियो। जी हाँ ईअं सही आहे, ॿुधाए अंदर छा आहे? साईं करीमन फरमायो हथ खोल, तुंहिंजे हथ में 7 पत्थरियूं आहिनि। जीअं जो हथ खोलियई त पत्थर कलमो पढ़ण लॻा आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ईमान न आंदे, कलमो न पढ़े, साॻियो काफ़िर रहियो, उन ई कुफ्र में मरी वियो। अल्लाह नबीअनि खे मौजज़ा इन जे करे ॾींदो आहे त जीअं हक़ खे वाज़िह कनि। सुभान अल्लाह। 1.25 लख नबी आया, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो मौजज़ो, हर नबी जा मौजज़ा आला, हर नबी जा शान आला, हर नबी जो इज्जतूं आला, हर नबी के अल्लाह उन्हनि जे ज़माने मुताबिक मौजज़ा अता फरमाया। सुभान अल्लाह। मौजज़ो सिर्फ़ आखिर के आदत कम, हिकड़ी आदत आहे, हिकड़ो कम थींदो आहे। मिसाल तौर
सही मुझा झुड़ का बगैर मींह न वसंदो आहे पर बिना झुड़ जे मींह वसी पवे इन के खर के आदत कम संभो आहे माना आदत का बगैर ओलह दे सिज लहंदो आहे पर जे ओलह का सिज उभरी पवे इन के खर के आदत कम संभो आहे समझो था सिज चंद पंजे टाइम ते उभरंदो आहे पंजे वक्त ते उभरंदो आहे आज तारीख है केड़ी तारीख 12 सही 12 अंग्रेजी तारीख 12 फरवरी ते जेको सिज उभरे थो न हाने 12 फरवरी 2022 अज जे टाइम ते 6 लगी 7 लगी 15 मिनट ते सिज उभरियो तवा इंदड़ साल 2023 में सागी तारीख जो अंदाजो लगाइंदो त 12/2023 में सागे टाइम ते सिज उभरंदो वरी सही मुजा 12/2024 सागे टाइम ते सिज उभरंदो एकड़ो सेकंड फर्क न थींदो यो अल्लाह ताला जो कानून यो रब जो कानून ठहल पर वक्त का अग में सिज उभरी पवे या वक्त हलण छडे दे वक्त बीहंदो नाही वक्त रुकजंदो नाही ये घड़ी जेका हले दी पैसा हलंदी रहंदी या के जेला बीहंदी नाही पर वक्त बीही वने इनके मौजज़ो सलबो आहे सुभान अल्लाह शरी जो सुभान अल्लाह पानी खारो आ पानी कोड़ो आ मिठो न थो दे पानी कोड़ो आ सो मिठो न थींदो भली केतरी भी खंड विजोस माखी विजोस कोड़ो पानी कोड़ो रहंदो सुभान अल्लाह मागे जायको बदली विंदस पर खारो खूह मिठो थी पवे इनके मौजज़ो सलबो सुभान अल्लाह वेरी जो सुभान अल्लाह अल्लाह नबियन के मौजज़ा दिना हर नबी जो पंजो पंजो मौजज़ो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह हुस्न जो मौजज़ो सुभान अल्लाह एड़ो सुनो एड़ो हसीन एड़ो महजबी जेको यूसुफ के दिसे त दिसंदो रहे सुभान अल्लाह हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न जो मौजज़ो पुत्र एड़ो हुयो जो टुकर पियो पानी खत्म थी वियो अन्न खत्म थी वियो मानो भूख उन में मरन पिया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो जंके भूख लगे मानी न मिले मु यूसुफ वट अचे जेको मानो इंदो हुयो यूसुफ जे हुस्न के दिसंदो हुयो न जी भूख लही सुभान अल्लाह उन्यारो अचे पानी न मिले यूसुफ जे चेहरे के दिसे उन जी उन लही सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम जो मौजज़ो हुयो वरी हजरत मूसा कलीमुल्लाह जो मौजज़ो अल्लाह हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह के एड़ो मौजज़ो दिनो जो हिय बगल में हथ विझंदो हुयो हिय बाहर हथ कढंदो हुयो त जे चोटीअ जो चंड चमकंदो वा उंदे में हथ चिमकण लॻंदो सुभान अल्लाह बनी इस्राइलन के वठी हले चवंद साईं उंदे लगी पिया रात जो रस्ते जी खबर न थी पवे अज असी अल्लाह सा गाड़ी में सर्च लाइट बारींदा आहियूं हजरत मूसा कलीमुल्लाह हथ बारींदो हुयो त हथ मां रोशनी निकरंदी हुई वेलन ताईं माण्हू राह ॾिसंदा सुभान अल्लाह अल्लाह लठ जो मौजज़ो ॾिनो मूसा कलीमुल्लाह सुभान अल्लाह फिरौन जादूगर घुराया जादू कयन उन मां नाग बलाऊं विछू निकता हजरत मूसा कलीमुल्लाह जे वठण लगा खाइण जे ला मूसा जो मौला इनन का किए बचा रब फरमाया जेका लठ थे ने के हेठ उछला सुभान अल्लाह लठ जो उछलाई तो लठ मजा अजदहा बला निकल गई सुभान अल्लाह साईं ये जो बात खोलियई तो फिरौन जे जादूगरन जेको जादू कयो हुयो हिकड़े ही गिरह में गिड़कायो सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह जो मौला ए ताने मुखे खाई दो एडी वडी बला के किए संभालींदुस रब फरमाया मूसा फिक्र न कर इन जे पुछ में हथ विच पुछ में जो हथ विधई त सुभान अल्लाह सागी बल नाग मा लठ सुभान अल्लाह या लठ जो कमाल हो मूसा कलीमुल्लाह जी लठ एड़ी शान वारी हुई जो हिया मूसा कलीमुल्लाह हलंदो हुयो न त साईं जो बार उन ते हजरत मूसा कलीमुल्लाह रखंदो हुयो लठ ते रखंदो हुयो तो वो काठ जी भरी घर जो सामान लठ खणी हलंदी सुभान अल्लाह केडी मन अकेलो थी वेंदो हुयो तो वो लठ हजरत मूसा कलीमुल्लाह सा कचहरी कंदी सुभान अल्लाह
सुभान अल्लाह वो लठ अॼु ताईं इस्तांबुल तुर्की जे शहर में मौजूद आहे मां उन जी ज़ियारत करे आयो आहियां सुभान अल्लाह वो लठ अॼु ताईं पई आहे इस्तांबुल शहर तुर्की जो सुभान अल्लाह इहो अल्लाह मूसा कलीमुल्लाह के मौजूद अता फरमायो सुभान अल्लाह वरी ज़मानो गुज़रियो वक्त गुज़रियो हजरत ईसा रूहुल्लाह जो ज़मानो आयो अल्लाह सैयदना ईसा रूहुल्लाह के अजीम मौजज़ा अता फरमाया हिया को कोढ़ियो इंदो हुयो कोढ़ जो मरीज इंदो हुयो हिया जिस्म मा फट कंद खून पियो वहंदो हुयो ईसा रूहुल्लाह हथ लाइंदो हुयो साईं मुजा बीमार सेहत याब थी सुभान अल्लाह मादरजाद अंधो मां जे पेटा को अंधो जमे इनके डॉक्टर भी सही न था कन चंदा यो सही थींदो ही न ईसा रूहुल्लाह वटींदो हुयो हिया हथ लाइंदा हुया अंधा सही सलामत थी सुभान अल्लाह करी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईसा रूहुल्लाह जी की मुरीदियानी हुई उम्मतियानी हुई हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह जी असहाबियानी हुई यहूदी हजरत ईसा जा दुश्मन होया उन्हन छा कयो जो उन औरत जो नौजवान पुट मारे छड़ियो नौजवान पुत्र कत्ल करे छड़ियो यहूदी चंदा ईसा के नबी दी जमी वनी ईसा के जो तो के पुत्र जेरो करे दिखारे वा औरत आई ओ ईसा सोना ए अल्लाह जा नबी ओ अल्लाह जा रसूल तू जी खादमियानी आया तू जो दर वरतो थो किबला जालिमन मुझे बच्चे के कत्ल कयो आ जालिमन मुझे पुत्र के मारियो आ तू मदद न कने त केर करदो सुभान अल्लाह हजरत सैयदना नबी ईसा रूहुल्लाह फरमाया वठियल मुके पुत्र जे जनाजे ते ये बच्चो मो पियो राज बीठा दिसन पिया यहूदिन जा वडा वडा आलिम जे गद थिया बा ईसा मुर्दे के जेरो तो करे ये सीने ते हथ रखे साईं जन फरमान था कुम बि इज़्निल्लाह उठी अल्लाह जे हुक्म सा मरी वेल पुत्र कंध कपियल पुत्र कंध जुड़ी वियो जेरो थी कलमो पढ़ी में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये हुयो अल्लाह जे नबीन जा मौजज़ा पर सुभान अल्लाह हड़नी नबीन जा मौजज़ा एक पासे जेतरा ब अल्लाह ताला नबी उमानिया जेतरा ब रब रसूल उमानिया जेतरा ब अल्लाह पैगंबर उमानिया उनन के जेतरा ब रब मौजज़ा दिना से हड़ई अल्लाह तुझे मुझे दिल पर नबी जे सीने में समाए छया है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो शान दिसी मुझे मुर्शिद दिल पर साईं फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो तो मां बुधाया स्टेज वाला सुभान अल्लाह चो ये हमरा सब चुप गए बैठा सुभान अल्लाह सुभान दिल पर साईं तो फरमाए तो महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो आ सोना बसवे था पर सपनी जो सरदार मदीने वारो आ सुभान अल्लाह ओ सब इंसानन में आला जो इमाम उहो है सब इंसान में आला पर नबियन जो इमाम उहो अक्सा में हुआ सफ सफ दर सफ महदार मदीने वारो में हुआ सफ सफ दर सफ महदार मदीने वारो है ईमान साजे हिक झलक डिठी तेते दोज़ख आहे हराम थियो ईमान साजे हिक झलक डिठी तेते दोज़ख आहे हराम थियो ओ ओखी ॾिसंदो की न जंहिंजो सालार मदीने वारो
वरतो आ तेके लारन लोडे की सके तो सुभान अल्लाह है महबूब जो दर्जे वरतो आ काल हरन लोडे ते सघंदी ओ गरीब न गम कर हित हुत जो ओ गरीब न गम कर हित हुत जो गम ठार मदीने वारो चो सुभान अल्लाह कोने दिल पर साईं खे कान कहजी आए हथड़ो भी बजी दामन में वरी जो सुभान अल्लाह कोने दिल पर साईं के कान कहजी आए हथड़ो हबीब जी दामन में रखे दामन जो थो नंग नंगी रखे दामन जो थो नंग नंगी नंगदार मदीने वारो दामन जो थो नंग नंगी नंगदार मदीने वारो सुभान अल्लाह जेके गाल बढ़िया सोचवे सुभान अल्लाह सरो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अल्लाह ताला अर्ज पे कयो रब सभनी नबियन के जेतरा मौजज़ा दिना तन सभनी का सवाया मौजज़ा तुझे मुझे दिल पर नबी के मिलिया है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुझे को चवनी मुझे महबूब बीमारन के शिफा याब कयो मुझे महबूब अंधन के सौ करे देखारियो मुझे महबूब मुर्दन के जिंदगी दिनी मुझे महबूब बिना टकरन जे मीह वसाए देखारिया या रसूल अल्लाह खूह खोटियो तो खारो पानी निकतो वा मुझा महबूब पानी मिठो न तो थे करम फरमायो सोना हबीब आया फरमाइन तो पानी भरे दियो पानी भरे उन मां गुरड़ी करे खूह में विधी अचन सुभान अल्लाह नबी जे वात जो पानी जो खूह में वियो आ त खारो खूह मिठो बणजी वियो आ ज़माना गुजरिया सदियों गुजरियों खूह जो पानी खारो न थियो आ मिठो जो मिठो रहो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो खूह मौजूद आ पर हिन बदबख्त हुकूमत सऊदी थी उन खूह के बंद कराए मथा कोट ॾियारे लोह हणाए प्लस्तर कराए बंद करे चयो जन मता के आशिक वरी पानी पी सुभान अल्लाह उनन के खबर आ त जे मानू अचे दिसंदा तो उनन जे इश्क में इजाफो थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी जेला हजरत अबू हुरैरा तो फरमाए साईं करीम सफर ते हुया 1100 असहाबी कंडुहिन गर्मी जी मौसम सख्त गर्मी हुजे सफर ते निकतासी अचानक काफले वारन वट पानी खत्म थी सुभान अल्लाह जेके मशीजा भरेल होया पानी जा थाम थिपा भरेल होया पानी खत्म थी वियो जानवर उन में पिया मरन मानन के उन लगी नमाज जो वक्त थियो वा मुझे दिल पर नबी के अर्ज के या रसूल अल्लाह वुजू जेला पानी कोने पीण जेला पानी कोने मुझा महबूब पानी किथा सुभान अल्लाह थोड़ो हेडे मुतवज्जे थी सुभान अल्लाह सहाबी जो अकीदो हुयो त दुनिया जी का शे खुटे त नबी का घुरो यो शिरक नाहे सुभान अल्लाह
मौलवी चवे तो अज 14 सदी जो डालडा जी पैदावार या रसूल अल्लाह चवण शिरक वा नाजायजा हराम या रसूल अल्लाह न चो पर असा भी तो सेखारे भली पानी खुटी पवे दिलगीर न थियो या रसूल अल्लाह चो तवा के पानी भी मिली वींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब सहाबन का वधीक कुरान के बियो को समझण वारो आहे, असहाबन का वधीक अल्लाह जी तौहीद के बियो को समझण वारो आहे न सही। नबी वटाया या रसूल अल्लाह पानी जो ऐं नबी सुने भी ये कोन चवंदो वञो अल्लाह खां ई घुरो वञो अल्लाह खां घुरो मां नथो ॾेई सघां मां त मोहताज आहियां मां अल्लाह। नबी ये कोन चयो। साईं जन फरमायो जेको पानी आहे सो खणी अचो। हिकिड़ो माण्हू हुयो जन वटि बि पानी हुयो, कंहिं वटि गिलास, कंहिं वटि अधु गिलास, कंहिं वटि जग, थोरो थोरो पानी जमो कयो वियो। साहब जो हिकिड़ो थाम हुजे उनजे अध ताईं सुभान अल्लाह अध बाल्टी जो पानी एतिरो पानी हुयो। मुंहिंजा दिलबर नबी छा था कनि जो उन थाम में हथ रखे बीठा आहिनि, हीअं पासीरो कयो अथनि। पानी जो थाम आ, हथ आङरियूं उन पानी में आहिनि। मुंहिंजे महबूब हीअं थाम खे ऊंधो कयो आहे, पानी वहण लॻो आहे। नबी फरमायो जंहिंखे पाणीअ जी हाजत आहे सो पानी भरींदो वञे। साहबी चवन था पानी भरींदा व्यासी एक बसेर पानी जा हुया, बजग पानी जा हुया। उन मां एडो पानी निकतो, वुजू कयोसी, पानी पीतोसी, पंहिंजे जानवरन के पानी प्यारियोसी, पंहिंजूं खलियूं पंहिंजा मशकीज़ा भरियासी। असां ॾिसूं पिया महबूबन जे आङरियुनि मंझा ईअं पियो पानी निकिरे, ईअं पुंभ ॾेई पियो पानी निकिरे जीअं जबलनि मां चश्मा वहंदा आहिनि। मुंहिंजे नबीअ जे आङरियुनि मां ईअं पानी वही रहियो हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घणा माण्हू हुयो तव्हां जी असां 1100 माण्हू हुयासीं, पर नबी जे आङरियुनि मां एतिरो पानी निकितो असांजे 11,000 बि हुजूं हा त पानी खुटे कोन हा। 11,000 बि पानी पी रज थियूं हा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गज़वे बदर हले पई, जंगे बदर हले पई। हजरत सैयदना उकाशा आयो या रसूल अल्लाह तलवार कोने जिहाद आया तलवार कोने कीअं विढ़ंदासीं, लठो हथ में हुयसि। हजरत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो या रसूल अल्लाह तलवार कोने, किथां तलवार आणे जिहाद कयां। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो या लठो ओरिया कर। जेका लठो हथ में हुयसि मुंहिंजे साईं उन लठ ते हीअं हथ जो फेरियो आहे। सुभान अल्लाह लठ तलवार बणी वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। काठ कने लोह नथो थी सके, सुभान अल्लाह मुमकिन है हे लोह कने काठ नथो थी सके, काठ कने लोह नथो थी सके। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये तो माण्हू जो कमाल आहे, माण्हू जी समझ बाहर आहे, पर इहो मुंहिंजे नबी जो कमाल आहे जो हथ लगे त काठ के लोह भी बढ़ाए सके। सुभान अल्लाह वरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो मुझे एहसान था के। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नंगर बादा घणो गंजाए मिलंदो इंशाअल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन ही गज़वे बदर में हजरत सैयदना कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु के तीर लगो आ, अख में तीर लगुस, अख जो दोडो बाहर निकरी आयो। अरे तबीब होया, हकीम होया, इलाज करण वाला। हजरत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु के तबीब लेके डॉक्टर दे कोन वियो, अख जो दोडो हथ ते रखियो आ। डोड़दो मुझे दिलबर नबी जी दरबार में अचे। सुभान अल्लाह वरी जो
सुभान अल्लाह मुझा सोना हबीब ओ मुझा लजपाल नबी अख निकरी पिया मुझा महबूब सोना करम फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज जो को मुलो मिले जात ये चवे ना शिरक जो करे नबी को खटाई सुभान अल्लाह मौलवी ये चवे अल्लाह के सुन्नी वट वेद तो के इल्म सा गद अदब को सिखाए सुभान अल्लाह हो कि ना सुभान अल्लाह ये सुन्नी सा गद वे तो के इल्म सा गद किताबन जो तो उठ पढ़ियो दे उठ किताबन जो वडो सजो उठ किताबन जो पढ़ियो अथई पर थोड़ो अच फकीरन सा गद वेद तो के अदब को सिखाए सुभान अल्लाह बेशक समझो अदब वाली जमात ये सुन्नी जी जमात सुभान अल्लाह असा सुन्नी अदब वाली जमात सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह इल्म असा वट आहे पर इल्म सा गड अदब आहे सुभान अल्लाह गालाए वेंदा घणन मौलवियुनि ये तकरीरूं जो बुधियूं आहिनि गालाईंदा त नबी जो नालो बि अदब सां न वठंदा पर उन जी जाइ ते को सुन्नी तकरीर करे त इए नबी सोने जो इसमें मुबारक वठंदो त चवंदो वरी वरी पे वठे त दिल के गाल वणे सुभान अल्लाह पुट अदब वाला कामयाब सुभान अल्लाह बेशक जे में अदब आहे सो कामयाब बेशक सुभान अल्लाह जे में अदब ना है सो कामयाब न थी मीकाईल जने मेराज वाली रात महबूबन के वठण आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज़म फरिश्तो हजरत मीकाईल अलैहिस्सलाम वडे में वडो मलाइका जिब्रील का बाद में वडे शान वारो सब मलाइका मीकाईल जी इज्जत कंदा हन आयो जो मुझो दिलबर नबी बुराक ते सवार पियो थे त हजरत सैयदना मीकाईल झुकी सुभान अल्लाह झुकी बिठो या रसूल अल्लाह मुझी पुठिए ते पैर रखे पो बुराक ते चढ़ो सुभान अल्लाह गरीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं ने फरमायो मां अदब पियो कयां त मीकाईल तू अल्लाह जो वडो बरगज़ीदा मलाइका है सुभान अल्लाह मुके हयात हो जे तो ते किए पुठी रखी सुभान अल्लाह अब तवज्जो दे जो सुभान अल्लाह हजरत मीकाईल रोई अर्ज कयो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना हबीब जने अल्लाह मुखे ठायो हुयो तमो 1 लख साल रब जी तस्बीह बयान कई 1 लख साल अल्लाह जी तमजीद बयान कई 1 लख साल रब जी तस्बीह बयान कई 1 लख साल अल्लाह जे आडो रुकू में गुजारियम 1 लख साल रब जे आडो सजदे में गुजारियम 1 लख साल अल्लाह जे आडो क़याम में गुजारियम लखे साल इबादत कयम इकड़े ॾियारे रब मुखे फरमायो ओ मीकाईल मु अल्लाह जी एडी इबादत कई अथई अजो घुर छा थो घुरी जेको घुरंदे सो अता कंदो माए सुभान अल्लाह हजरत मीकाईल चयो मुझा महबूब सुना मु रब के अर्ज कयो मुझा मौला जे मुते राजी थियोई मु डिठो वा लोहे महफूज में त तू पंजो महबूब मोहम्मद करीम जोड़ी दे उनके मबूस फरमाई दे उनके मक्के मां घुराए अर्शन ते आनी दे ओ मुझा मौला जरे पंजे महबूब के मेराज ते घुराई अर्शन ते घुराई त मु मीकाईल के मौको ॾिजई त मां पंहिंजे महबूब जो खादिम बणजी उनके तुंहिंजी खिदमत में वठी अचण जे लाइ ॼाणी बणजी वञा मुंहिंजा महबूब मूं 10 लख साल अल्लाह जी इबादत कई आहे इन जे लाइ जो तुंहिंजो कदम मुंहिंजी पुठीअ ते पवे सुन्नियुनि के जिब्रील सेखारियो आ असा के अदब मीकाईल सेखारियो आ नबी जे आडो सर कंद खणी नबी बुआ महबूब जे आडो कंद झुकाए बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह शुक्र कर अल्लाह के सुन्नी बनायो सुभान अल्लाह शुक्र कर अल्लाह जो असा के अल्लाह अहले सुन्नत व जमात वाला
असा सुन्नी आयो मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो तो असा सुन्नी सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह तो पढ़ा सुभान अल्लाह सुन्नी केरा सुन्नी जो अकीदो केड़ो इन हिकड़े शेर में दिलबर साईं सुन्नी जो अकीदो बयान सुभान अल्लाह साईं ने फरमाइंदा अल्लाह सा उल्फत वारा मदनी जी मोहब्बत वारा सुभान अल्लाह अल्लाह सा उल्फत वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा अल्लाह असा जो हिकवा मबूद उहो बरहकवा अल्लाह असा जो हिकवा मबूद उहो बरहकवा हिक रब के पूजण वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा पंजतन सा प्यारा सो असमते गणी जो सुभान अल्लाह है सिर सा खबत आ प्यारो महबूब मदीने वारो सिर सा खबत आ मदीने वारो रब उनके दिनो इख्तियारा रब उनके दिनो इख्तियारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा और रखूं चैन यारन सा चाहत असहाबन मोहब्बत उल्फत रखूं चैन यारन सा चाहत असहाबन उल्फत आदत मीलाद मल्हाइण वारा है मीलाद मल्हाइण वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा ओ मनु मुर्शिद गौसल आजम जो कदम वलियन कायम असा यारी मल्हाइण वारा जेके यारी मल्हाइंदा से जो सुभान अल्लाह असा यारी मल्हाइण वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा सुभान अल्लाह ऐ दिलबर साईं ते करम थियो बगदादी पीर मिलियो जीलानी पीर मिलियो हर सैयद सा पिण प्यारा हर सैयद सा पिण प्यारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयूं पंजतन सा असा जो प्यारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बसा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह हदीस मुबारक पे बयान किया हजरत कतादा सुभान अल्लाह याद आ सही भाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह कतादा साईं करीम ने बतायो अख निकरी पई तीर लगो दोनों हाथ ते रखियो
या रसूल अल्लाह अख सही करे जो पुट साईं जन ये कोन फरमायो तो मां हिदायत देण जे लाए आयो अखियूं सेट करण जे लाए सुभान अल्लाह साईं करीम ये कोन चयो तो मां तबीब न आया मुका कुरान पुछ मुका हदीस पुछ मुका सिरात मुस्तकीम पुछ जन्नत जी वाट पुछ त उहा तोखे बुधाया तू मुका वरी साईं मुझे अख सेट कराई न सुभान अल्लाह सहाबी जो अकीदो हुयो त दर्दन जो दरमान साईं जे दर दा थियणो आ सुभान अल्लाह मुझे सोने हबीब पंहिंजे दर ते आयल साइल खे खाली कोन मोटाई सुभान अल्लाह मुझे साईं सखी सखी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी सखी गालायो सखी दिलबर नबी एड़ो सखी याद इन सखावत दे सामो सभई सखी गंद झुकायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सखावत मुझे महबूब सुभान अल्लाह दह घुरे उनके लखन सुभान अल्लाह को जर्रो घुरे उनके ढेर सुभान अल्लाह को दुनिया घुरे उनके जन्नत बदई सुभान अल्लाह वरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम शाह के जो हजरत सैयदना कतादा जी जो दो लोगों ने जाए ते रखे पाजे बात जी लुआबे दहन खणी जो हैया सुभान अल्लाह अख ते महबूबन जी लुआब लगिया अख सलामत थी वई है सुभान अल्लाह जे तो ही अख सही हुई उनका वधीक नबी जी लुआब लगन वाली अख सां पियो ॾिसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ग़ज़वे खैबर वाली जंग साईं करीम फरमायो सुबह जो झंडो उनखे ॾींदुस जेको अल्लाह जो महबूब आहे मोहम्मद जो महबूब आहे सुभान अल्लाह ये न जोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम फरमायो साईं मुझा बाज़ रिवायत में 18 ॾींहं बाज़ रिवायत में 8 ॾींहं थी विया मुआसरो हले पियो यहूदियुनि जो मज़बूत तरीन किलो हुयो खैबर जो सुभान अल्लाह ऊंचो दीवारियूं मां ॾिसी आयो आहियां तमामु मछां वो दर वञा थी पियो आहे जेको हैदर करार मुश्किल कुशा छोड़ियो वॾो ऊंचो दरवाज़ो सुभान अल्लाह साईं करीम फरमायो इन किले के ओ फतह कंदो जेके सुभाणे मां झंडो ॾींदुसि अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह कंहिंखे झंडो ॾींदो पंहिंजो झंडो सिपा सालारी वारो कंहिंखे ॾींदो हबीबन फरमायो उहो इंसान अल्लाह जो बि महबूब आहे त मूं मोहम्मद करीम जो बि महबूब आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुबह जो थी सहाबी सभई फजर पढ़ी साईं जी आडो अची गॾु थिया हज़ारनि में अंगो हुयो सभई सुभान अल्लाह असां खे मिले साईं करीम जी मुर्गी सहाबन जी जमात ने ॾिसी फरमाइन था अली किथे आ सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सोने हबीब फरमायो अली किथे आ अली के घुरायो हजरत सैयदना मौलाए कायनात फरमाइन उन दी मुझो अखियों उठी पियो हुयो शदीद दर्द हुयो मुझो अखियों सुकी पियो हुयो ॾिसी न पियो सघां सख्त तकलीफ़ हुई नबी जो घुरायो त मां सहारे सां आयो पियो माण्हू खे वठी आयो सुभान अल्लाह साईं जन फरमायो अली अॼु झंडो तुंहिंजे हवाले आहे वञ खैबर फतह करे सुभान अल्लाह मु अर्ज के या रसूल अल्लाह अखियों खराब थी पियो हिन मुझा सोना हबीब ॾिसी न तो सघां कीअं जंग ते वेंदुसि साईं जन फरमायो अली ओरिया आ हज़रत हैदर करार वेठो थिया मुझे सोने हबीब पंहिंजे वात जी लुहाब मुबारक खणी हज़रत अली जे अखियुनि ते लॻाई आ साईं फरमाइनि था अखियुनि में शदीद सूर हुयो अखियूं सुटियल हुयूं नबी जी लुहाब लॻंदी वैया सोज लही वई दर्द खत्म थी विया सूर लही विया पूरी जिंदगी वरी मूंखे अखियुनि में सूर न पियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जो झंडो
सुभान अल्लाह जो दर 40 मानू न खोले सघन अली हिक हथ सां दरवाज़ो तोड़े ॾेखारियो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां हर भर वली अली कोन कंदा आहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांखे उम्मीद आहे त जीअं उन ज़माने में साईं करीम जे ज़माने में असहाबनि जे लाइ ख़ैबर जो दर खोलियो हुयईं असांजो अक़ीदो आहे त जन्नत जो दर बि असांजे लाइ अली खोलींदो सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां चवंदा आहियूं जेको दिल पर साईं सेखारियो सुभान अल्लाह इश्क मझा चओ अली अली मोहब्बत मां चओ अली अली साईं कंदुव सब भली भली इश्क मझा चओ अली अली सुभान अल्लाह अली असांजो मौला है सांग कंदो रब सौला है अली असांजो मौला है अली असांजो मौला है सांग कंदो रब सौला है अली बिना नहीं गली गली इश्क मझा अली अली मोहब्बत मां चो अली अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रजब जो महीनो साईं जे मेराज जो महीनो आहे त मौला कायनात जी विलादत जो महीनो वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह 13 रजब जे ॾींहुं उहा पाक घड़ी आई हुई जंहिं ॾींहं ते हैदर करार जो काबे जे अंदर मिलाद थियो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम ने फरमायो ता अली जो जिक्र कयो न अली जो अज़िक्र अली इबादत सुभान अल्लाह जिक्र अली इबादत अली जो जिक्र इबादत सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम ने फरमायो अली सां प्यार करण वारो जन्नत में आहे सुभान अल्लाह पर अञा वॾी ॻाल्हि सुभान अल्लाह मुझे ज़हन में हींअर हदीस आई आहे सवाइकुल मुहरिका वारी हदीस आंदी आहे मुझे दिल पर नबी फरमायो हिकड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जिन ते जन्नत आशिक आहे सुभान अल्लाह सुभान हिकड़ा माण्हू त चाहिनि था नमाज़ पढ़ूं जन्नत में वञूं हिकड़ा माण्हू चाहिनि था त ज़कात ॾियूं जन्नत में वञूं इबादत कयूं त जन्नत में वञूं पर हिकड़ा अहिड़ा खुश नसीब आहिनि जिन ते जन्नत आशिक आहे अल्लाह के जन्नत अर्ज़ कंदी आहे मौला इहे त मूं ॾे उमाण मौला इन्हनि खे जन्नत में उमाण नबी सोने के अर्ज के या रसूल अल्लाह वे खुश नसीब के रहन जिन ते जन्नत आशिक आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जैसा इश्क थी वने उन का बगैर मजो नहीं सुभान अल्लाह जैसा इश्क थी वने दिल जो लगाव थी वने इश्क सरबवा तो मोहब्बत जी शिद्दत अची वञे सुभान अल्लाह मोहब्बत जी शिद्दत अची वञे तो उनके इश्क सुभान अल्लाह मोहब्बत हिकिड़ो एहसास ऐं जज़्बो हूंदो आहे पर इश्क थी वञे जीअं अल्लाह जो क़ुरान फरमाए वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह ईमान वारा अल्लाह सां इश्क कंदा आहिनि सुभान अल्लाह 24 कलाक रोअण घिरियो ज़ारी तड़ तड़ अल्लाह जी मोहब्बत मारिफत जे हुसूल जे लाइ ताहूं करे करे ॾिसंदा महफ़िलुनि में फ़क़ीरनि खे जज़्बाती बनाए इहो अल्लाह जो इश्क आहे सुभान अल्लाह जीअं माण्हुनि खे इश्क लॻंदो आहे ईअं जन्नत खे बि इश्क लॻंदो आहे सुभान अल्लाह पर त उहे केर आहिनि मां नथो चवां मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए मुंहिंजे दिलबर नबी फरमायो जन्नत उन्हनि ते आशिक आहे जेके अबू बकर उमर उस्मान ऐं अली सां मोहब्बत कंदा आहिनि मुझे दिलबर नबी फरमायो जो चैन यारन सा प्यार वा जो चैन यारन सा इश्क वा जेको इनन चैनी सा मोहब्बत रखंदो वा जन्नत उन्हनि ते आशिक आहे सुभान अल्लाह
सुभान अल्लाह हाणे पुट तुंहिंजी मर्ज़ी आहे सुभान अल्लाह डोकरी आसपास वारो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे अबू बकर उमर अली ईसा प्यार करे जन्नत के आशिक बनायो सुभान अल्लाह या इन्हनि सां वेर पाए जहन्नम के पाण दे आशिक हां जहन्नम इश्क कंदी आहे उन्हनि सां मौला जल्दी इन्हनि के उमान जेके चैन यार जा दुश्मन इन्हनि के जलाए खाक कया अल्लाह समझो था तव्हां कहिड़े पासे में हां जन्नती रस्ते ते चैन यार जे प्यार वारे रस्ते सुभान अल्लाह आहे चैन यारन सा प्यार पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह गाल पे कयो मौजज़न जी वरी बे पासे गाल सुभान अल्लाह अल्लाह पंहिंजे महबूब के हज़ारे मौजज़ा ॾिना पर मदीने वाले साईं जा ॿ वॾा मौजज़ा सुभान अल्लाह ॿ अज़ीम मौजज़ा आहिनि जेके क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ हैरत जो सबब सुभान अल्लाह क़यामत ताईं को माण्हू उन्हनि मौजज़नि खे समझी न सघंदा ॿ मौजज़ा हूअं त महबूबनि खे अल्लाह मौजज़ा ॾिना लथल सिज खे वापसि वराए ॾेखारियनि चंड खे ॿ टुकड़ा करे ॾेखारियनि पाणी मींहं वसाए ॾेखारियनि आङुर जो इशारो करे वसंदड़ बादलनि खे हटाए ॾेखारियनि मुर्दनि खे जहिड़ो करे ॾेखारियनि पर इहे सभु नंढा नंढा मौजज़ा आहिनि ॿ वॾा मौजज़ा आहिनि पहिरियों वॾो मौजज़ो मुझे दिल पर नबी जो अल्लाह जो कुरान कुरान अजीम मौजज़ो एड़ो मौजज़ो जियां मुझे नबी जी विलादत महबूब जी नबूवत महबूब जी खत्म नबूवत क़यामत ताईं जारी रहंदी त इहो कुरान वारो मौजज़ो बि क़यामत ताईं जारी रहणो आहे नबी जी नबूवत अज ताईं आहे खत्म न थी माज़ अल्लाह हाणे को ॿियो माण्हू थी चवे त मां अल्लाह जो नबी आहियां माज़ अल्लाह सो कूड़ो आहे कज़ाब आहे दज्जाल आहे बेहया आहे जहन्नमी आहे जेको नबूवत जी दावा करे सो दज्जाल चइबो क़यामत ताईं ज़मीन ते जंहिंजी नबूवत हलणी आहे सो हसनैन जे नाने जी नबूवत आहे सुभान अल्लाह नबी जी मोहब्बत नबूवत जारी आहे त एड़ो मौजज़ो जेको क़यामत ताईं हले त अल्लाह महबूबन जे कुरान जे मौजज़े खे क़यामत ताईं जारी रहे कुरान एड़ो मौजज़ो आहे खुद कुरान फरमायो आहे कुरान में असरार हैं अनवार हैं तजल्लियात हैं मारिफत दीन है दुनिया है अल्लाह फरमायो कायनात जी एड़ी का शय नहीं जे जो जिक्र कुरान में न हुजे अल्लाह हर शय जो जिक्र कुरान में करे छो साढ़ा 1400 साल गुजरी विया साढ़ा 1400 सालन में कुरान में जर्रे बराबर रत्ती बराबर तब्दीली न आई सुभान अल्लाह सुन तोरे आसमानी किताब हुयो यहूदियन बदलाए छॾियो इंजील आसमानी किताब हुयो उनके ईसाई बदलाए छॾियो ज़बूर त मिले ही नथो आहे ही कोन साईं मुझा ॿिया किताब फलसफी पैदा थिया यूनान जो इल्म हुयो बुकरात सुकरात जा फलसफा हुया अॼु उन्हनि जा किताब नथा मिलनि उन्हनि जी किताबनि में खोट अची वई मिटजी विया ज़मीन ते नालो किताबनि जो नाहे पर 1400 सालन में कुरान एड़ो मौजज़ो आहे न कुरान जे लफ्ज़न में तब्दीली आई न सूरतन में हेर फेर आई न लफ्ज़ तब्दील थिया हत्ता कि न ज़ेर में फर्क आयो न ज़बर में फर्क आयो सुभान अल्लाह बरक हिकड़ो अखर रुगी हेडे होडे ते यअलमून आहे यअलमून ब नुक्ता हेठा आहिनि यअलमून त उहे ॿई नुक्ता मथे हलिया वञनि त तअलमून थी वञे को माण्हू अहिड़ो हुजे हा जेको इन्हनि खे तब्दील करे छॾे हा हेठां नुक्तो आहे त बे मथां
नुक्तो आ त नून थी वञे मथा हिकिड़ो नुक्तो आ त नून ॿ नुक्ता थियनि त ते टे नुक्ता थियनि त से थी वञे सुभान अल्लाह 1400 सालनि में न ज़बर जो फ़र्क़ु आयो न ज़ेर जो फ़र्क़ु आयो न नुक्ते जो फ़र्क़ु आयो सुभान अल्लाह बरकत है हाणे हिते वॾी उमिरि जा माण्हू वेठा आहिनि हिननि खां पुछा कयो त हिननि जेके पंहिंजे बचपन में किताब पढ़िया हुया से हिन ज़माने में मिलनि ई नथा मिलनि सही दर्सी किताब जेके पढ़िया गवर्नमेंट संभाले थी दर्सी किताब पहिरियों कचो पहिरियों पको हिन ज़माने में वो दर्सी किताब न आहे तब्दील थी विया माहिरनि जो चवण आहे त हिकिड़ो किताब 100 सालनि ताईं हलंदो 100 सालनि खां पोइ क़िस्मत आहे के मुसन्निफ जी जो उनजो किताब वधे अॻियां हले 100 साल त ज़मीन ते हलंदो 100 साल खां पोइ क़िस्मत आहे जंहिंजी क़िस्मत जंहिंजो किताब रुकजे सुभान अल्लाह मुसन्निफन जा किताब खत्म थी विया पर कुरान अल्लाह जो किताब हुआ मुझे दिल पर नबी जो मौजज़ो आहे कुरान न मिटियो आ न मिटंदो तू नथो पढ़ी तुझे न पढ़ण सां तू महरूम थींदे कुरान का तू फैज़ न वठी सघंदे अल्लाह अहिड़ा माण्हू ठाहिया आहिनि जेके कुरान पढ़नि था सीने में समाइनि था उन ते अमल कनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां वटि कुरान खे बस मेड़ वठी वञण जे लाइ रखियो अथऊं मेड़ ते कुरान कुरान अनु लहज़ो उन जी धन ते कुरान इहो कमु 12 महीने में ईद ते कपड़ा वठण ईंदा त हिकिड़ी चोली ठहाराए ईंदा बा कुरान जे लाइ ॻोठ में घर में हिंदोरो नंढड़ो ठाहींदा उन ते कुरान रखियो उनखे सुबुह साण लोॾा ॾींदा जे हिंदू बुत जे साम्हूं जे सुबुह साण बीहंदा नवाब साईं मुंहिंजा हनुमान फलाणा ढींगणा फलाणा जेके पायो पारत अथई हे असांजा मुस्लमान वरी कुरान खे हिंदुनि वांगुरु ई हथ ॿधी वेंदा इहो इस्लाम कुरान जे साम्हूं हथ ॿधी वेठो इहो इस्लाम इहो दीन आहे असां जो इस्लाम हथ ॿधी झुकण नथो सेखारे इस्लाम सजदो करण सेखारे सुभान अल्लाह इस्लाम अल्लाह जे आॾो झुकण सेखारे थो इहो हिंदुनि जो तरीक़ो आहे ईअं हथ ॿधी साईं मुंहिंजा बि क़ुरान खे लोॾो ॾे त क़ुरान पारत अथई ईअं लोॾण सां फ़ाइदो न थींदई क़ुरान पढ़ त फ़ाइदो थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़ुरान पढ़ त फ़ाइदो थिए जेको माण्हू सूरत बकरा जी तिलावत करे घर में रोज़ानो जंहिं घर में सूरत बकरा जी तिलावत कई वञे उन घर में कॾहिं जिन न ईंदा आसीब न ईंदा सुभान अल्लाह जंहिं घर में रोज़ानो सूरत यासीन जी तिलावत कई वञे उन घर मां कर्ज़ लही वेंदा जेको माण्हू सुम्हण खां अॻु में निंड करण खां अॻु में सूरत वाक़िया जी तिलावत करे इज़ा वक़अतिल वाक़िया लैस लिवक़अतिहा काज़िब अल्लाह जे हबीब फरमायो त उन जे रिज़्क़ में तंगी कोन ईंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कमाए न कमाए महांगाई जे लाइ रोई तो साईं महांगाई चोट चढ़ी वई इमरान खान ॿारनि ॿारे छा हकीकत सूरन में विझी छॾियो अल्लाह शल पंहिंजो करे समझो था महांगाई जी बाए बारे ॾींदी रोम था पर जे कुरान पढ़ी न कुरान अहिड़ी शइ आहे जो तोखे दुनिया खां बेफ़िक्र करे छॾे सुभान अल्लाह नबी साईं फरमायो सूरह वाक़िया जी तिलावत कयो सुम्हण खां अॻु में तव्हां रिज़्क़ में तंगी कोन ॾिसंदो सुभान अल्लाह तूं वञी तजुर्बो करे ॾिस सुभान अल्लाह अॼु खां शुरू कर ॾिस अल्लाह कीअं थो बरकत बेशक बरकत कुरान में बरकत आहे बीमार आयो सूरत फातिहा शरीफ पढ़ी पानी ते शुकारे पियो अल्लाह शिफा ॾेई छॾींदो सुभान अल्लाह जेकॾहिं बदनज़री जो खौफ आहे
दुकान ते बदनजरी थी पवे बचड़े के नजर थी लगे मानू जी हूस है हसद करण वारा है मुअव्विज़तैन कुल औज़ु बिरब्बिल फलक कुल औज़ु बिरब्बिन नास बई सूरतों लिखी पंजे पुटड़े के किची में पारा या पंजे दुकान में विझी रखो अल्लाह तो के नजर का बचाई दो हसद का बचाई दो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मानू सूरत तौबा जी आखिरी आयत फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सुभान अल्लाह। या सूरह तौबा जी आखिरी आयत रोजानो सुबह जो शाम जो 7 दफा पढ़ी पंहिंजे जिस्म ते शुकारे सुभान अल्लाह। या 7 दफा सूरत पढ़ी ये हथ दे हुकर वो ये हथ मले चले पंहिंजे सुभान अल्लाह। इहो अमल कंदो रहे न कंहिंजी नज़र लॻंदस न कंहिंजो ताबीज़ लॻंदुस न जाचा जो असर थींदुस न बीमारी लॻंदस हासिदनि जे हसद खां हासिद साईं मुंहिंजा हादिसन खां रोड ते वञे थो पियो अचानक हादसा थी था वञनि हादसात खां बीमारियुनि खां मुसीबतुनि खां कर्ज़नि खां मर्ज़नि खां अल्लाह जे कोट में अची वेंदो सुभान अल्लाह। न बाने जी रब पाण हिफ़ाज़त सुभान अल्लाह। तमाम वञो अमल कयो अॼु खां शुरू कयो फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। नंढा वॾा मुंहिंजे मुर्शिदनि मूंखे इजाज़त ॾिनी आहे मां तव्हांखे इजाज़त सुभान अल्लाह चओ क़बूल कईसीं हां से क़बूल कई वञी अमल कयो इंशाअल्लाह हर मुसीबत खां रब जे कोट में अची वेंदो सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। केॾा क़ुरान जा फज़ाइल ॿुधाया केॾियूं क़ुरान जूं बरकतूं ॿुधाया ॾींहं लंघी वेंदा विया क़ुरान जूं बरकतूं ॿुधाए थकिजी पवंदासीं खुटंदियूं कोन क़ुरान जो फैज़ान हुआ पुट क़ुरान मां फ़ाइदो हासिल कर सुभान अल्लाह। मानू वजीफा बोलींदा आहिनि साईं वजीफो जो कर्ज़ आहिनि मर्ज़ आहिनि साईं हे कर्ज़ो आहे रिश्तो नथो थिए साईं दर्द आहिनि वजीफो ॿुधा पुट क़ुरान खां वधीक ॿियो को वजीफो नाहे सुभान अल्लाह। तंगी अची वई आहे जबलनि जेॾा कर्ज़ थी विया आहिनि क़ुरान मजीद जा लफ़्ज़ आहिनि छा हस्बुनल्लाहु व निअमल वकील सुभान अल्लाह हस्बुनल्लाहु व निअमल वकील। जबलनि जेॾा कर्ज़ हुजनि न इहा आयत रोज़ानो 313 दफ़ा पढ़ ॾींहनि में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां चिट्ठी इनजे करे वॼाई जो मूंखे महबूब जे फरमान ते यकीन आहे सुभान अल्लाह मूंखे मुंहिंजे दिलबर नबी जे फरमान ते यकीन आहे असां जे लाइ ईअं आहे जे स्टाम्प पेपर ते काशे लिखाए बि आहे न उन ते गवर्नमेंट जे तरफ़ां अथॉरिटी थी वेंदी सुभान अल्लाह स्टाम्प पेपर ते लिखाए जे ठप्पो हणाए जे स्टैम्प हणाए जे इहा गवर्नमेंट अथॉरिटी हूंदी आहे समझो था असां जे लाइ अथॉरिटी मदीने वाले साईं जो फरमान सुभान अल्लाह। वरी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रोजानो सुबह जो सवेरो थी कुछ तिलावत कर सिपारो नथो पढ़ी सघी त अधु सिपारो पढ़ अधु सिपारो नथो पढ़ी सघी त एमी पढ़ एमी नथो पढ़ी सघी रुगी रुकू पढ़ भला पढ़ी नथो सघी पढ़ण ॾांहुं नथो अचे रुगी क़ुरान खोले उन जी ज़ियारत कर सॼो ॾींहुं रब जी रहमत जे वसकार में हूंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो झूनो हुयो वफ़ात करे वियो सुभान अल्लाह माण्हू ॾिठसि ख्वाब में त जन्नत में पियो हले सुभान अल्लाह तूं अहिड़ा अमल त भला कयो ई जन्नत में कीअं वियो आहीं चई त हिकिड़ो अमल हुयो त अणपढ़ियो आहियां ॼटो आहियां पढ़ण ॼाणंदो कोन हुयुसि बसि छा कंदो हुयुसि जो फजर निमाज़ पढ़ी मस्जिद में क़ुरान पियो हूंदो हुयो रेल ते खोले वेही क़ुरान ॾिसंदो हुयुसि वर्ग वराईंदो हुयुसि पन्ना पलटाईंदो हुयुसि चवंदो हुयुसि मुंहिंजे अल्लाह जो कलाम हुआ मुझे रब जो कुरान हुआ ये ॾिसंदो हुयुसि मोहब्बत मां अल्लाह वटि आयुसि मरण खां पोइ रब फरमायो तो कि मुझे कुरान सां मोहब्बत हुई मूं अल्लाह तुंहिंजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान
कुरान जी बरकत जेके कुरान से मोहब्बत आते जो हिते भी बेड़ो पार वा त कब्र हशर में भी बेड़ो पार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वक्त वजे तो गुजरंदो पियो मेरा जडे जो अचा वक्त वरी बे पासे वसे तो वजे। सुभान अल्लाह। सही है। असर नमाज कौन पढ़िया पहनिया नमाज। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यो नबी सुने जो मौजूद कुरान ऐ पियो वडो मौजूद मदीने वाले साईं जो मेराज। सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मेराज जो एड़ो मौजूदो आ यो मौजूदो 1.25 लाख नबी आया कंहिंखे न मिलियो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे जदीद जमाने वाला हैरत में त मेराज ते महबूब कीअं विया रुगी बुराक जो सोचो न बुराक छाए जैन सवारी ते चढ़ी महबूब आसमान में व्या। सुभान अल्लाह। वो बुराक छाए बुराक बर्क मा वरतल है। बुराक लफ्ज जी माना है बुराक बर्क मा वरतल बर्क जी माना है बिजली रोशनी। सुभान अल्लाह। हे जका खिवण चिमकंदी आ न रोशनी जो तजल्लो थींदो आ इनके चइबो आ बर्क। हिकड़ी खिवण थे इनके तजल्ली थे रोशनी थे उनके बर्क सॾिबो आ। घणियूं रोशनियूं जमो कजन घणियूं रोशनियूं गॾु कजन त अरबी ॿोली में उनके सॾिबो आ बुराक। सुभान अल्लाह। मना बिजलियुनि जो मजमूओ रोशनियुनि जो मजमूओ। हाणे साइंस ते अचूं साइंसदान चवनि था त रोशनी जी रफ्तार दुनिया में सब खां तेज तरीन रफ्तार है। असां मोटरसाइकिल ते हलंदा आहियूं मोटरसाइकिल 80 90 120 लिखियल है। सुभान अल्लाह। 70 सीडी होंडा सीडी 70 इन जी 120 स्पीड हलंदी आ 80 90 ते। साईं मुजा उन जी जगह ते 125 खणी अच 140 ते या 150 ते हलंदी आ। हिकड़ी कार जी हथे रफ्तार 220 किलोमीटर 1 कलाक आहे। दुनिया में तेज तरीन हलन वारी शे जहाज हुआ 400-500 किलोमीटर पर कलाक जे रफ्तार सां हले थी। चाइना ऐं जापान वारन हींअर हिकड़ी रेल ठाही आ हिकड़े कलाक में 1100 किलोमीटर थी हले। 1100 किलोमीटर माना हैदराबाद का लाहौर। सुभान अल्लाह। इन रेल गाड़ी ते वञूं था असां वारी खड़ 24 कलाक लगी वञे। सुभान अल्लाह। असां वारी वेलो समझो था खैबर मिल जेका है तव्हां जे पासे में हलंदी आहे चढ़ कोटड़ी मां त 3 ॾींहंनि खां पोइ कोयटा पहुचाए। जापान वाला ने एडी तरक्की कई आ जो कलाक में 1100 किलोमीटर हैदराबाद का लाहौर। सुभान अल्लाह। या दुनिया दी सब का तेज तरीन रफ्तार सब का तेज तरीन भजन वारी शे आ। सुभान अल्लाह। पर रोशनी जी रफ्तार सब का वधिक तेज हुआ। साइंसदानन जो चवणा त हिकड़े सेकंड में रोशनी 52 लाख किलोमीटर तय कंदी आ। हिकड़ी रोशनी जेका सिज मां निकरे थी जमीन ताईं अचण में या हिकड़ी रोशनी 52 लाख किलोमीटर पर सेकंड में तय कंदी आ। या हिकड़ी रोशनी जी रफ्तार जेके बर्क चइजे अरबी ॿोली में हिकड़ी बर्क 52 लाख किलोमीटर तय करे जे रोशनियूं गॾिजी पवन बुराक थी पवे बुधा त उन बुराक जी रफ्तार केॾी तेज हूंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो मुझो बुराक एॾो तेज हुयो जिते उन जी नज़र पई पवे उते विख पियो रखे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुझी मुझी नजर हींअर मथे आसमान ते पवे थी बुराक जी नजर जिते पवे उते विख पियो रखे। सुभान अल्लाह। एॾो तेज हाणे इहा बुराक जी रफ्तार हुई। तवज्जो ॾिजो बाबा। सुभान अल्लाह। हदीस मुबारक आहे मुंहिंजा दिलबर नबी जॾहिं मेराज करे वापस मोटिया
त मक्के जा काफर मञन न पिया चवन पिया दलील केड़ो अथई मुझे दिलबर नबी फरमायो अबा हाने तवा के बुराक समझ में आयो रोशनी जी रफ्तार सा पे एकड़े सेकंड में 52 लाख किलोमीटर सफर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सॼी दुनिया जा 20 चक्कर लगाए छे इन रफ्तार सा साईं वने पियो सुभान अल्लाह हजरत हबीब किबरिया रऊफ रहीम नबी जो फरमाए मक्के वारो दलील छा करो तवा जो फिलाणो काफिलो फिलानी जाय ते रुकियो हुयो उनन मा हिक माणो पानी जो प्यालो भरियो पिए पियो मुंह छा कयो जो वो प्यालो रखियो खणी पीतो उनन के चयो अस्सलाम अलैकुम सुभान अल्लाह वो जको पानी भरण वारो माणो हुयो न चयो अल्लाह हे आवाज त जड़ो मक्के वारे मोहम्मद करीम जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह तो वो प्या साथी प्या चला रे भागा नबी सुनो तो मक्के में रहो तुझा करन था वजन साईं फरमायो तो जो काफिलो अचे उन का ये निशानी पुछा कजो सुभान अल्लाह अंदाजो लगायो बा अंदाजो लगायो असा 100 जी रफ्तार ते गाड़ी हले 100 जी स्पीड से मुमकिन है त पासे में को मानू बीठो जे उन जे हथ में का शय हुजे वा वठी तू पी वा शय वापस दे समझो था वो शेवान के वापस कर आई उन के सलाम कर वे सलाम जो जवाब जन बुद्धन उन जो गालियों बुद्ध ये मुमकिन है सुभान अल्लाह हां ए मोटरसाइकिल वालो तेज रफ्तारी ना 60 जी स्पीड से वने पियो न पासे में तमाम बीठा इन केड़ी गाल दा कंट बुधी सकंदा न बुधी सकंदा ना पक्की गाल आ न बुधी सकंदा सुभान अल्लाह हाने ये बुराक जी रफ्तार हुई ये जको अमल छो जको कम थियो यो वरी मुझे दिल पर नबी जी रफ्तार हुई सुभान अल्लाह अल्लाह जो सुभान अल्लाह मुझे दिल पर साईं मातरी वारे जड़े यो शान दिठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दाह करे जी ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तू जो जवाब ना है हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गोलन में गुलाब ना है जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साई हयात आई सजन का साई तुझो शबाब आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पो असा के एड़े नबी सा दिल लाइन घुरजे किरन ओ अदा ओ मुझा गरीब प्यारा ओ मुझा भाव शान बुधंदो वीने नबी जो शान घट जंदो कोन सिपानू पी विंदियो मानू थक जी पांदा मुझे नबी जो मकाम बयान करे न सगंदा बस असा जो हक इहो आ जो अल्लाह एड़ो शान वारो नबी दिनो आ त इन महबूब सा लऊ लाइन वारा छो सुभान अल्लाह इन नबी सा दिल लाइन वारा चो इन महबूब सा हुब रखण वारा चो इन साईं जे तरीके ते अमल करण वारा सुभान अल्लाह नबी जो सदाई वरी नमाज न पढ़ी नबी जो सदाई वरी कूड़ गलाई नबी जो सदाई वरी तोखे दाढ़ी न वणे तोखे दंदण न वणे तोखे नमाज न वणे तोखे नेकी जी गाल न वणे बदकारी जे पोया बेहयाई जे पोया 24 कलाक हलंदो वती दीन जो कम तोखे मजाक लगे नेकी जी को सलाह दे चवी मुल्लन जू गालियो हिन बा मौलवी ते हिन गालिन जे पोया है पुट मुल्ला मौलवी के छड इहो लिस त मदीने वाले साईं जो फरमान गोठ में पहुंचो है सुभान अल्लाह ओ मिठा जिंदगी चंद ॾींहनि जी आ हयाती चंद ॾींहनि जी आ गुज़रंदे वक्त
कोन लगंदो सुभान अल्लाह वक्त कंहिंजे लाइ न बीठो आहे न बीहंदो वक्त कंहिंजे लाइ रुकियो आहे न रुकंदो जेको वक्त मिलियो अथई उन में मदीने वारे साईं खे राज़ी करे ॾेखार सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंज वक्त निमाज़ पढ़ो कुरान सां मोहब्बत रखो फरमाने मुस्तफ़ा ते अमल कयो जे अल्लाह राज़ी थी वञे त ॿई जहान वाह वाह थी सुभान अल्लाह अमल कबो इंशाअल्लाह इंशाअल्लाह पंज वक्त निमाज़ त अॼु शुरू कयो इंशाअल्लाह वड़बी निमाज़ इंशाअल्लाह अल्लाह ताला शान अमल जी तौफीक अता फरमाए हाणे असर निमाज़ हिते पढ़ूं था हिते असर निमाज़ जी शुरुआत कयो त इंशाअल्लाह हितां शुरुआत कंदे त आदत ख़त्म कोन थींदी सुभान अल्लाह अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए रब मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में अल्लाह आमीन।